अदब आहे त ईमान आहे, अदब नाहे त ईमान बि नाहे। मल्ला अदब लहू ला ईमान लहू, जंहिंखे अदब नाहे उन जे अंदरि ईमान कोन्हे। सम्झो था? त बुज़ुर्गनि फरमायो आहे त मन दख़ल बिल अदब फ़क़द वस्सल, जेको अदब सां पंहिंजे मुर्शिद वटि आयो उहो वासिल बिल्लाह थी वियो। अलाह जो क़ुर्ब उन खे मिलंदो जेको अदब सां ईंदो। जंहिंमें अदब न हूंदो उन खे फैज़ फ़ाइदो बातिन जी भलाई बरकत नसीब न थी सघंदी। इहे छा थो थिए? जेको बेअदब हूंदो आहे न, बेअदब खुदरा न तन्हा दाश्त बद, बलक आतश दरहम आफाक ज़द। बेअदब रुॻे पाण खे महरूम न कंदो आहे पर ॿियनि खे बि महरूम करे छॾींदो। हर उहा शइ जंहिंखे अलाह साईं इज़त बख़्शी आहे उन जी इज़त करणु इहो अदब। हर उहा शख़्सियत जंहिंखे अलाह इज़त ॾिनी आहे उन जी इज़त करणु इहो अदब। शयूं हुजनि या शख़्सियतूं हुजनि। अबो बि हिकिड़ी शख़्सियत आहे, पंहिंजे पीउ जी जो अदब करणु इहो दीन आहे, ईमान आहे। अमड़ जो अदब करणु, मुर्शिद जो अदब करणु, मदीने वारे साईं जो अदब करणु, हुज़ूर जे आल अहल बैत जो अदब करणु, महबूब जे घराणे जो अदब करणु। सम्झो था? जंहिं निस्बत जो नंग न सुञातो इहो बेअदब माण्हू आहे। निस्बत, हिकिड़ो बुज़ुर्ग वञे पियो मुरीदनि सां, जमायत सां वञे पियो त ज़मीन कलराठी आई, कलर वारी ज़मीन। त बुज़ुर्ग जुती लाहे पेर उघाड़ा कया, जुती हथ में करे खईं। माण्हुनि चयोसि न तव्हां कलराठी ज़मीन आहे, कलर में त रांदो पेर सड़ंदा, तव्हां जुती लाथी आहे। बुज़ुर्ग फरमायो त भाउ जेको मुंहिंजो मुर्शिद आहे उन जी ज़ात कलर आहे, कलर ज़ात आहे उन जी। एॾे मां वियुसि शिकारपुर जे पासे, इन कलर अॼु बि ज़ात जा माण्हू आहिनि कलर। त बुज़ुर्ग फरमायो मुंहिंजे मुर्शिद जी ज़ात कलर आहे, तंहिंजे करे उन कलर वारी ज़मीन ते बि मां जुती पाए न हलंदुसि। बुज़ुर्ग फरमायो आहे त जेकॾहिं 100 उठनि जी कतार हुजे, उठनि जी कतार तव्हां ॾिठी आहे न, उनखे पोएं उठ जी महार अॻे उठ जे पुछ में ॿधंदा आहिनि। पोइ ईअं हिकिड़ो 2 3 4 ईअं 50 60 100 जेको ईअं वॻो सॾिबो आहे, उनखे कतार मिलियल हूंदी आहे, रसो हुनजे पुछ में ॿधल हूंदो आहे। बुज़ुर्ग फरमायो त ईअं कतार ॿधल हुजे, उठ उठ सां जुड़ियल हुजे, आख़िरी उठ जे मथां जेकॾहिं क़ुरान शरीफ़ रखियल हुजे त मां पहिरें उठ जी महार बिना वुज़ूअ जे न वठंदुसि। पहिरें उठ जी महार बग़ैर वुज़ू जे न वठंदुसि। हिकिड़े बुज़ुर्ग वटि हिकिड़ो माण्हू बुज़ुर्ग जे लाइ मंजी ठाहे खणी आयो, मंजी जंहिंते वेही वुज़ू कबो आहे न, मंजी बांधई, ॿियो वरी रेल खणी आयो क़ुरान शरीफ़ पढ़ण जे लाइ। रेल ॾिठो अथव न, जंहिंते क़ुरान शरीफ़ रखी पढ़बो। हिकिड़ो रेल क़ुरान जे तिलावत जो, ॿियो वरी मंजी बुज़ुर्ग जे वुज़ू जे लाइ, उहे खणी आयो नज़राणे में। हाणे उहो जेको रेल हुयो उन मंजीअ जे मथां रखे वरी मथे ते रखे खणी आयो। बुज़ुर्ग खे जेॾी महिल ॾिनई न, उहो रेल बुज़ुर्ग क़बूल कयो, उन ते
कुरान शरीफ़ पढ़ंदा पर उन मंजीअ ते बुज़ुर्ग न वेठा। वो चयूंसि तव्हां मंजी ते वेहो नथा, उहो वीचारो वॾे शौक़ सां खणी आयो आहे। बुज़ुर्ग फरमाए त भाउ रेल जेको आहे उहो क़ुरान जी सुवारी आहे। रेल उहो क़ुरान जी सुवारी वरी हिन मंजीअ ते सुवार थी आई आहे, तंहिंजे करे हिन मंजीअ ते मां वेहां, इहो मां अदब जे ख़िलाफ़। ॾिसो अलाह जे बाननि केॾो वॾो अदब कयो। हज़रत इमाम मालिक साईं रहमतुल्लाह अलैह मदीने शरीफ़ में रहंदा हुआ। पोइ रस्ते जो विच ॾेई न हलंदा हुआ, रस्ते जा पासा वठी किनारा वठी हलंदा हुआ। पोइ भितियुनि सां घसंदा वेंदा हुआ, पुठी साईं जन जी घसी वेंदी हुई हली। पोइ माण्हू चवंदासीं तव्हां रस्तो ख़ाली पियो आहे, विच रखी नथा हलो। पाण फरमायूं त इहो रस्तो मदीने शरीफ़ जो रस्तो आहे, मतां इन रस्ते ते मुंहिंजा महबूब गुज़रिया हुजनि। जिते हुज़ूर जा पेर लॻा आहिनि मां वरी उते पेर रखां, मतां बेअदबी थिए, जे करे पंहिंजो किनारा वठी भितियुनि सां घसी हलंदो आहियां, मतां उन जाइ ते पेर अची वञे जिते मुंहिंजे सुहिणे नबी जो पेर लॻो। ॾिसो अदब। मदीने शरीफ़ में हज़रत इमाम मालिक साईं सॼी ज़िंदगी रहिया, सिर्फ़ हिकिड़ो भेरो हज करण विया। हज जा उहे 6-7 ॾींहं हफ़्तो उहो रुॻे विया मके शरीफ़ में, बाक़ी न त सॼी ज़िंदगी मदीने शरीफ़ मां ॿाहिरि न निकिता। मतां ॿाहिरि वञा मौत अची वञे, तंहिंजे करे मदीने में हुजां मरां त बि मौत मुंहिंजो मदीने शरीफ़ में थिए। एॾी ज़िंदगी पंहिंजी रहिया मदीने शरीफ़ में, पर कॾहिं बि मदीने शरीफ़ में पेशाब न कयूं। हाजत वॾो पेशाब जेको उहो मदीने शरीफ़ में न कयो। 3 मील 4 मील मदीने शरीफ़ खां ॿाहिरि निकिरी वेंदा हुआ, उते पंहिंजो हाजत पूरी करे, पेशाब पायखानो करे, पोइ वुज़ू करे, पोइ मदीने जे शहर में दाख़िल। पूरी ज़िंदगी हज़रत इमाम मालिक साईं जो इहो दस्तूर रहियो। ॾिसो जन अदब कयो से खटी विया, जन अदब कयो से कामयाब थी विया। असांजा हज़रत साईं जन फरमाईंदा हुआ त मदीने शरीफ़ में काठी पियल ॾिसो त बि चवंदी आहे काठी ॾिंगी न आहे। मुंहिंजे अख में फेर आहे पर मदीने जी काठी बि ॾिंगी न आहे। एतिरो अदब कजे, मदीने शरीफ़ जी ॾिंगी काठी खे बि ॾिंगो न चए, चए थी इहो मुंहिंजे अख जो फेर आहे, मदीने जी काठी बि ॾिंगी न आहे। हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह रात जो सुम्हंदा हुआ सुन्नत तरीक़े मुताबिक़। सुन्नत ईअं आहे त पेर ॾखिण ते कजनि ऐं सिर उत्तर ते कजे, मुंहुं क़िबले ॾे करे सुम्हिजे। पोइ पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो दस्तूर ईअं हूंदो हो, सुन्नत मुताबिक़ क़िबले ॾे मुंहुं करे पेर ॾखिण ते कंदा। हिकिड़ी राति साईं जन फरमाए त भाउ मुंहिंजा पेर उत्तर ते कयो, ॾखिण ते न कयो। हुकुम थियो ईअं कयूं, पेर हेॾे कयूं। साईं जन सुता आराम कयूं। ॿी राति बि ईअं थियो, 3 राति बि ईअं थियो। पोइ 4थी राति थी चयूं भाउ हाणे मुंहिंजा पेर हेॾे कयो, ॾखिण पासे। माण्हुनि चयोसीं भला छाजे करे? पाण फरमायूं त मुंहिंजे हेॾो ॾखिण पासे ॾों हिंदुनि जो घर आहे। हिंदू ओड रहंदा आहिनि। मुंहिंजे मुर्शिदनि जो जे ॻोठ में बि हिकिड़ा हिंदू रहंदा आहिनि। उन्हनि हिंदुनि जो मुंहिंजे ॻोठ जो, मुर्शिद जे ॻोठ जो हिकिड़ो माण्हू हिननि जो रिश्तेदार आहे, उहो हिते महिमान थी आयो आहे। मुंहिंजे मुर्शिद जो पाड़ेसरी महिमान थी आयो आहे, एॾे मां पेर न कंदुसि, मथां बेअदबी। हालांकि उहो हिंदू आहे, काफ़र आहे, गैर मुस्लिम आहे,
पर आहे मुंहिंजे मुर्शिद जो पाड़ेसरी, मुर्शिद जे पाड़ेसरी जो अदब भली हिंदू आहे पर पाड़ो त मुर्शिद जो आहे न। चवंदा आहिनि जे यार न सुञातो, जे यार जो पार न सुञातो ते यार न सुञातो। ॾिसो अलाह जे बाननि केॾो अदब कयो। भलो नालो आहे न कंहिंजो, उन नाले जो अदब कयो। मिसाल कंहिंजो नालो मुहम्मद आहे, कंहिंजो नालो अहमद आहे, त हदीस पाक में आहे त जंहिंजो नालो मुहम्मद हुजे उनखे मुंहं ते लपाट न हणंदा कयो। जंहिंजो नालो मुहम्मद हुजे तव्हांजी मजलिस में अचे त उनजी जाइ सोढ़ी न कयो, उनखे जाइ कुशादी करे ॾियो। उन नाले जो अदब कयो। हिकिड़ो बुज़ुर्ग हो, हार पो कंदो हो। पोइ हिकिड़े ॾींहुं बनी ते बीठो हुजे त परियों ॾिठईं हिकिड़ो माण्हू धण ॿकिरियुनि जो संदसि पोख में छॾियूं चारे बीठो, धेल बीठो करे। बुज़ुर्ग परे खां जो ॾिठो त रड़ करे चई कहिड़ो ई कहिड़ो? उन धनार चयो त मां मुहम्मद आहियां, मुहम्मद। बुज़ुर्ग खे वजत तारीफ़ थी, जे मुहम्मद आहीं त भली चार, जे अहमद आहीं त भली चार, जे मुहम्मद आहीं त भली चार, जे अहमद आहीं त भली चार। इन नाले जे लाइ मुंहिंजो फसल बहादुर आहे, पोख बहादुर आहे, मुंहिंजो सिर बहादुर आहे। हाणे उहो धनार आहे, उहो नुक़सान पियो करे, पर नाले जो नंग पियो सुञाणे। जेकॾहिं कंहिंजो भलारो नालो आहे त उनखे अधूरो नालो न वठो। जीअं मिसरनि असां वटि सिंध में रवाज आहे, जंहिंजो नालो अहमद हूंदो आहे उनखे आमू, मुहम्मद खे मम्मू। बराड़ियुनि में ईअं थी अचे, अधूरा नाला वठंदा। वलीदाद खे सॾींदा वल्लू। त इहे नाला टोड़ण इहा बि बेअदबी आहे। जंहिंजो भलो नालो आहे उन नाले जी उहा निस्बत सुञाणजे, उहा निस्बत जो नंग रखिजे, इहो बि अदब आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जंहिंखे पुट ॼमे उन ते नालो मुहम्मद रखे, मुंहिंजे नाले जी बरकत हासिल करण जे लाइ पंहिंजे बच्चे जो नालो मुहम्मद रखे त क़यामत जे ॾियारे में उहो ॿार, उनजो पीउ, उनजी माउ, टिनी खे अलाह ताला इन नाले जे सदके बख़्शिजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त अदब हुजे, निस्बत जो ख़्याल हुजे त उन खे माण्हू खे कामयाबी थींदी। 3 साल अॻु में जी ॻाल्हि आहे, 3 साल खनि थींदा आहिनि वाक़िए खे। हुनमें रावलपिंडी जी कोर्ट जज, उन कोर्ट में हिकिड़ो केस आयो। को फैमिली मैटर हुयो या को ॿनियुनि जो को मसइलो हो या छा, जज वटि केस आयो। पोइ तव्हां ख़बर आहे त जेॾी महिल पंहिंजो सुनवाई थींदी आहे, पेशी थींदी आहे, पोइ पटे वारो वॾो नालो वठी सॾु कंदो आहे। कोर्टुनि में तव्हां कॾहिं विया हूंदो, तव्हां ॾिठो हूंदो, उते नालो वठी फलाणो पुट फलाणे जो हाज़िर थिए, ईअं कोर्ट में सॾु थींदो आहे। उते हिकिड़ो केस आयो, हिकिड़ी औरत हुई, उन सां कंहिंजो फॾो हुयो। उन औरत जो नालो हो ज़ैनब। माई जो केस हो, उनजो नालो हो ज़ैनब। ज़ैनब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी जो नालो बि ज़ैनब हुयो, साईं जन जी न्याणी जो नालो बि ज़ैनब हुयो, ऐं हज़रत इमाम हुसैन जी जेका भेण हुई मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी,
न्याणी बीबी फातिमत ज़हरा जी न्याणी हुई, बीबी ज़ैनब जेका इन करबला जे सफ़र में इमाम हुसैन सां गॾु हुई। उन बीबी ज़ैनब खे सॾिबो आहे शरीकतुल हुसैन, यानी इमाम हुसैन जे ॾुखनि में ग़मनि में साथ ॾियण वारी। पोइ जॾहिं काफ़िलो अहल बैतनि जो करबला खां पोइ वरी वठी विया, कूफ़े वठी विया, दिमश्क वठी विया। जॾहिं कूफ़े में आंदऊं त कूफ़े जो गवर्नर हो इब्न ज़ियाद, उबैदुल्लाह बिन ज़ियाद। अहल बैतनि खे उन पंहिंजी उन में दरबार में सॾु करायो। उते ईअं सॾु थियो त ज़ैनब धीउ अली शेर ख़ुदा जी हाज़िर थी। महबूब जे बचड़नि खे उते ईज़ा पहुचायो वियो, ॾुख ॾिना विया। ही रावलपिंडी में जेको केस थियो उन में ईअं थियो जो जज वेठो हुजे पंहिंजे कोर्ट में, हाणे हुनजी सुनवाई थी। माई जो नालो हो ज़ैनब, पटे वाली सॾु कयो, ज़ैनब हाज़िर थी। जेॾी महिल इहो जज ॿुधो त रड़ करे दाह करे वठी उहो साईं फाइल उहे कागज़ कलम सभु उते फिटी कई, रोंदो रोंदो ॿाहिरि निकिरी भॼी वियो, कोर्ट छॾे निकिरी भॼी वियो। अल्लाह, अॼु उन नाले वारो उहो सॾु थियो आहे जेको इब्न ज़ियाद वटि नबी जी न्याणी खे सॾु थियो हुयो। उन नाले जी निस्बत खे यादि करे जज वीचारो उहो छॾे पंहिंजा उहे कागज़ कलम सभु उछलाए कोर्ट छॾे निकिरी हली। नाले जी निस्बत मूंखे हैरत आहे, अजब आहे। असांजा सुन्नी आलिम मुफ्ती पीर था सॾनि पाण खे, ऐं रोज़ इहो बहस पियो थो हले बीबी नबी सुहिणे जे शहज़ादी हज़रत सैयदा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे नाले ते उहा ख़ता पर थी। अड़े तव्हांजी ज़ुबान सड़े, तव्हां इहे लफ़्ज़ था वेही चओ हज़ारनि माण्हुनि जे विच में महबूब जी न्याणी हुज़ूर जी शहज़ादी जे लाइ ख़ता ते हुई। तव्हां मुल्ला ख़ता ते थी सघो था, मुंहिंजे महबूब जा बच्चा ख़ता ते कोन हुई। मूंखे सदमो रसे थो, ॾुख रसे थो जेको इहो बस खयूं मौलवी वेठा आहिनि। इन्हनि मौलवियुनि खां उहे जाहिल हुजनि हा त भलो हुजो, इहे बस माण्हुनि जे विच में अची विधा था। अल्लाह ताला जल शान बेअदबी खां बचाए, रब शल अदब नसीब फरमाए। महबूब जे घराणे जो जंहिंखे अदब न आहे पोइ उनजो छाजो दीन आहे, छाजो ईमान आहे। उनखे नेट ते उन मुल्ला खे कंहिं मां ते का गार ॾिनी आहे, चए थो मुझे गालियां दो जैसे करो लेकिन मेरी अम्मी जान बड़ी नेक थी, मेरी अम्मी को मत कहो कुछ। तुंहिंजी मां जो एतिरो शान आहे, मुस्तफ़ा जी शहज़ादी जो शान न आहे। अल्लाह पेर खोड़े बिठ तुझे तो ख़ता पर थी वरी 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 ज़ोर ॾेई मुस्तफ़ा जे बचड़ी जो, साईं जे शहज़ादी जो इहो तोखे ख़्यालु नथो पए, पंहिंजी माउ जो ख़्यालु थिएसि थो। अल्लाह ताला जल शान अदब सां जियारे, अदब सां मारे, अदब वारी रब शल ज़िंदगी नसीब फरमाए। ही अहले सुन्नत जमायत आहे ही अदब वारी। मल्ला अदब लहू ला ईमान लहू, जंहिंमें अदब न आहे उन में ईमान ई न आहे। दोस्तों, अल्लाह ताला जल शानो अदब जी तौफ़ीक़ घुरो। बुज़ुर्गनि फरमायो आहे त अज़ ख़ुदा ख़्वाहिम तौफ़ीक़ अदब, अज़ ख़ुदा ख़्वाहिम तौफ़ीक़ अदब,
बेअदब महरूम मांदज़ लुत्फ़ रब। जो अल्लाह का अदब जी तौफ़ीक़ घुरूं था छो त बेअदब अल्लाह जे लुत्फ़ करम का महरूम रहिजी वेंदो आहे। बेअदब ख़ुद रा न तन्हा दाश्त बद, बल्कि आतश दरहम आफाक ज़द। बेअदब रुगे पाण खे महरूम न कंदो आहे, पर इहा बाहि भड़कंदी आहे त ॿियनि खे बि साड़े छॾींदी आहे, बेअदबी वारी बाहि। अल्लाह ताला जल शानो अदब सां जियारे, अदब सां